الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين سيد الأولين والآخرين قائد الغر المهجرين أطيب الطيبين وأطهر الطاهرين مولانا ومولى الثقلين حبيبنا محمد جد الحسن والحسين صلوات الله وسلام عليه وعلى آله الطيبين الطاهرين وعلى أصحابه الأنصار والمهاجرين أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم والضحى والليل إذا سجى ما ودعك ربك وما قلى وللآخرة خير لك من الأولى ولسوف يعطيك ربك فترضى صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما ذوق سا شوق سا محبت سا ودی آقا سنگی درود شریف اللهم صل على سيدنا وسندنا ومولانا ومرشدنا ومنعمنا ومقوانا وملجأنا حبيبنا وطبيبنا ونور قلوبنا سيدنا محمد وعلى آله وأصحابه وأزواجه وأولاده وعترته وأهل بيته أجمعين. مجھا پیارا دوستو بزرگو ای بھائیو الحمدللہ ہر سال جیاں اللہ تعالیٰ ہن سال حضرات نقشبند جے فیض ساں بھرپور ہن عظیم الشان اجتماع میں عرس پاک کی مجلس میں شرکت دی سعادت عطا فرمائیا. یقیناً نقشبندی فیض ہے جو محبت سا الفت چاہت سا ایندو آ وہ سینو محمدی فیض سا بھرے کو واپس بندو آئے. میرے نہار تا تر چھٹنے جی چاہے نہ ہی اترا عاشقہ جو جمع ہوتا ہے. تمہارے کے بیٹھائے اسے سرو ہنو پاسے آستے آستے سوریہ چود پویا بیان میں جگہ ٹھے آئی بعد میں وری بیامانو بیلا مرشد جی جو بیان شروع تھی تو جترا ہتے بیٹھائے اترا مسجد میں بیٹھائے اترا روڈ کا باہر بیٹھائے سوریہ پہ شابہ سوریہ ایسا ایسا سوریہ میں سینن سا ملائے ہو جان سا ملائے ہو تو سینہ در سینہ فیض ملت ہوئی جگہ بیٹھائے اسے وہی رو تمہا جگہ بیٹھائے بیتے وہی رو وہی شابہ جیسے ذکر کے لا الہ الا اللہ سب ذکر کے ذکر نماز کے بیان ہے ابے ہو لا الہ الا اللہ باقی سب ذکر کے لا الہ اے سامو گرانڈے میں اندر میں ہی رہو بین جلا جگہ ٹھیک بنے وہی رو سمجھ اللہ تعالیٰ دے پاک کلام قرآن مجید فرقان حمید سورہ دوحہ مجھا 4-5 آیت انہیں فقیر تلاوت دیں وہ 11:30 بجے مرشد جو بیان شروع کی اللہ تعالیٰ دے پاک کلام قرآن مجید فرقان حمید مجھا جے کہ چند الفاظ انہیں فقیر تلاوت گیا تن میں اللہ تعالیٰ تجھے مجھے دل پر نبی جو شان بیان فرمائے ہوئے رب فرمائے والضحا قسم آئے مجھے کچڑی منجھند جو واللیل اذا سجا اے قسم آئے رات جو جڑے چھائیں جی بھی دیا صبح جے چاشت جے وقت جو قسم اللہ چھوکھے ہو رات جے چھائیں جی وجن جو مطلقاً رات جو نا رات جے چھائیں جی وجن جو قسم
गुस्सो कयो मुफस्सिरन फरमायो त मदीने वारे साईं जो मुखड़ो चाश्त जी इशराक जे वक्त वांगुर वणंदड़ नूर वारो हूंदो हुयो इए नूर फैलजंदो हुयो जो ॾिसण वारो हुस्न मुस्तफा ॾिसी मोहिजी वेंदो हुयो अल्लाह के मदीने वारे साईं जो वो चेहरो एॾो त वणंदड़ हुयो रब खे अहिड़ो वणियो जो रब फरमायो वद्दुहा महबूब जे सिज चमके तीअं तुंहिंजो मुखड़ो चमके इन महबूब तुंहिंजे चेहरे जो मूं अल्लाह खे कसम आहे वल्लैली इज़ा सजा रात जे छांइजी वञण जो कसम आहे रात में कहिड़ी ख़ुसूसियत आहे छांइजे थी इन जो अल्लाह कसम खयो बुज़ुर्गनि फरमायो मुफस्सिरनि फरमायो जॾहिं कारा खुंडीदार वार ज़ुल्फ़े अंबरी मुंहिंजे दिलबर नबी जे कंगे ॾियण वक़्तु चेहरे अनवर ते छांइजी वेंदा हुया ओ मुखड़ो जेको सिज वांगुरु चमकदार हुयो नूर अला नूर हुयो यतलअलउ फिल जुदरे हीअ नंद मुबारक ज़ाहिर थियनि त दरो दीवार मुनव्वर थी वञनि उन मुखड़े ते जॾहिं ॿार ईंदा हुया त जीअं राति छांइजी वेंदी आहे तीअं ज़ुल्फ़े अंबरी महबूब जे मुखड़े ते छांइजी वेंदी आहे अल्लाह फरमायो वल्लैली इज़ा सजा ओ मुंहिंजा चांदो मूंखे तुंहिंजे ज़ुल्फ़ुनि जो कसम आहे सुभान अल्लाह अरे मक्के वारी चो त नबी छॾे अल्लाह छॾे ॾिनो आहे रब मदीने वारे साईं खे छॾे ॾिनो जिब्रील नथो अचे वही नथी नाज़िल थिए रब छॾे ॾिनो रब फरमायो ईअं नाहे मा वद्दक रब्बुक वमा कला न त तुंहिंजे पालनहार तोखे छॾियो आहे न त तोखां रुठो आहे न तोखां जुदा थियो आहे मौला जे रुठो नाही जे जुदा न थियो ही जे छॾियो न अथई त कहिड़ी मेहरबानी कई अथई वलल आखिरतो खैरुल लक मिनल ऊला अल्लाह को फरमाए जीअं वक्त गुज़रे थो बिला शक कोई घड़ी तुंहिंजे लाइ पहिरियां खां अञा वधीक भली आहे जो महबूब तूं त मूं रब खे अञा क़रीब थींदो वञी पियो एतिरो क़रीब थी वए जो मां रब ऐलान कयो ثم دنا فتدلى فقال قاب قوسين او ادنى अल्लाह जे भाकुरनि में अची एतिरो वेझो थियो जो सुनन तिरमिज़ी जा लफ़्ज़ आहिनि فوضع يده بين كتفي فوجدت بردا بين صدري अल्लाह पंहिंजे कुदरत जो हथ मुंहिंजी पुठीअ ते रखियो मुंहिंजे सीने में उनजी थकान महसूस थी वाह मदीने वारा तुझो वाह महबूब तुझो शान वाह मदीने वारा तुझो कमाल यो हुस्न हुयो जे अॼु है फज़लाबाद में आशिक इकट्ठे कया नचे सुभान अल्लाह महबूब घड़ी घड़ी तुझो शान वधे पियो घड़ी घड़ी तुझी इज्जत वधे पई तुझी इज्जत के तुझी अज़मत के उन जमाल के उन कमाल के उन रुखे ज़ेबा के उन हुस्न के उन सूह के उन तुझे चेहरे जी चमक के तुझे अखियुनि जी काराण के तुझे गिलनि जी लालाण के तुझे चचनि जी गुलाबियत के तुझे पेशानीअ जे नूर के तुझे ज़ुल्फ़े अंबरी जी काराण के तुझे सीने जी खुशबूई के तुझे पुठीअ जे शान के तुझे अथन यदुल्लाह वाला अथन मां पंहिंजी जान खोल कयो उन मुर्ग तां जेका टुपन मुबारक ते ईंदी हुई मां पंहिंजा बच्चा पंहिंजे आल औलाद खे महबूब जे रुख ते कुर्बान कया मां पंहिंजे अब्बी अब्बा खे महबूब जे हुस्न ते कुर्बान कया जो हे खिले थो हे मुर्गे थो फज़लाबाद में अचण वारो रब तो फरमाए वद्दुहा सुभान अल्लाह मुझे मुर्शिद दिल पर सजदा सुभान अल्लाह हसीन जग जा कठे गजन गुल हसीन जग जा कठे गजन गुल
مگر وہاں جو مثال نہ ہے کمال والا کروڑ ہوندا یا رسول اللہ کمال والا کروڑ ہوندا مگر وہاں جو مثال کو ہے وہاں مثل کو کمال کو ہے یا رسول اللہ آواز سیرت آواز زلفن لکھن اٹھ موڑو آواز بولی مٹھل مٹھیا آواز بولی مٹھل مٹھیا آواز مثل کو جمال بولے صلی اللہ علیہ وسلم محبت والو درود پڑھو صلی اللہ سنن ترمذی شریف میں حدیث مسند احمد بن حنبل میں حدیث جے کھڑن کتابن میں یہ حدیث آئی حضرت سیدنا ابو ہریرہ تو فرمائے ما رأیت شیئا احسن من رسول اللہ پنجی زندگی میں مدینے والے سائیں جڑو کو سنو نڈھو کأن الشمس تجری فی وجہی یہ لگدو ہوئے جڑے رخ زیبا ظاہر تھیندو ہوئے جڑے جمال مصطفیٰ نمودار تھیندو ہوئے حسن مصطفیٰ ظاہر تھیندو ہوئے جو صبح جے پہر میں سج ظاہر تھیندو اول کرنا کدھلو اول صبح صادق ظاہر تھیندیا وہ پہلی کنی جو نکرے تل چک منور تھی ونن جڑے محبوب سونا ایندہ ہویا جمال مصطفیٰ بھی ظاہر تھیندو ہوئے او فضل آباد میں جنوارو یہ نور چمکندو ہوئے جے حج تجھی لمبے پھر میں محمد فیض چمکی ہوئے نبی اسا جڑو وڈے بھاگ تے عزت کیو سائیں جا کو ملو بندی نبی جی شان کے کھٹائے تو کمرے بندی نبی جی عزت کے کھٹائے تو شان حسن جمال محبوب جے کمال کے صفتن کے کھٹائے چاہے تو ارے حسن مصطفیٰ جی گال چھاٹو کری مادو کے حیات بتایا محبوب مصطفیٰ جے کے نوازے جے کے فیض جیتے مصطفیٰ نظر کرے جیتے مدینے والوں سائی نگاہ کرم فرمائے اللہ تعالیٰ ان کے بسون جو سردار بنائے چاہیے جو سبحان اللہ سبحان اللہ جیتے نظر مدینے والے جی پر ایک نظر مجھے مرشد محبوب الہی دیتا تھا زور ساکرو سبحان اللہ سبحان اللہ مدینے والے جڑو تو چمید اسا محبوب جڑا نہیں تو چوتا تو محبوب الہی جڑو ہی کون بندی سے جو مدینے والوں تو دور سوانے ہے آئی دائری جا لفظ ہے مجھے مرشد کریم انجا فرمائن دا 1988 جی پہلے مہینے جی ٹھیتا کی کوئی ہکڑے دہاڑے ماں محبوبن مرشدن محبوب الہی دربار میں آئے ہوئے ہیں مجھا محبوب پیران سارا وڈی جمال مارا ہویا 88 دی عمرہ 99 میں سائن جو انسان ہوا 88 میں باوجود پیرانا سالی دے دل پر سائن کو فرمائے جلے سائن دے چہرے دے نظر پئی محبوب الہی دے نظر پئی چہرے جی حشاشت چہرے جی فشاشت چہرے جی نورانیت اگو کھا کو بالا پئی نظر جے چہرے جی چمک قابل دید ہوئی جلے ڈٹھو سی سفید لباس میں اچھے امامے میں مدھا صدیدار واسکوٹی پاتلہ مرشد محبوب الہی جے جسم نے رنگین سریع واری واسکوٹی
पातला अखियुनि जी चमक लालाई ये जो नीड़ खणी ॾिसे त दिल मोहे विझे चओ सुभान अल्लाह अखियुनि जो खुमार अजीब हुयो वाह हुस्न जो मंज़र हुयो ए खुदा शाला महबूब इलाही जे रोज़े ते पंहिंजो रहमतूं वसाईंदो रही अल्लाह अल्लाह चपड़ा चोल पिया के कायनात तहरुक में अची वई लबे महबूब इलाही खुलियो मिठड़ी मन मोहणी दिल खे वणंदड़ गुफ़्तार शुरू थी सुरूर पैदा थियो गुफ़्तार पर इसरार अहिड़ी जो जमात में फजर तारी थी विया हर सुभान अल्लाह अल्लाह जे ज़िक्र सां चालू थी वई चओ सुभान अल्लाह सुभान सूरत हसीन सीरत हसीन सूरत ये लगे जो मुरक्काए आज़म गुफ्तगू पियो सुभान अल्लाह मां त लफ़्ज़ तो बयान कया समझ में उनखे ईंदो जे महबूब इलाही जो चेहरो ॾिठो चओ सुभान अल्लाह जन ॾिठो ॼाण उहे कहीं के नाहिका ऐ जन ॾिठो ॼाण उहे बि कल कहीं के नाहिका से उठल कीअं ठुकल जन खे इश्क जो आज़ार जन जे दर्द न सॼो दिल परसंदो दीदार जन ॾिठो ॼाण उहे बि कल कहीं के नाहिका जोर सां जो सुभान अल्लाह महबूब इलाही असां ॾिठो सुभान तो जाए इन दिल जे कन है ओरे दिल पर साईं त ॾिसूं था पिया न दिल पर जो चेहरो त ॾिसी थो पियो न दिल खोले जो सुभान अल्लाह अहिड़ी मुर्क के ॾिठी अथई जहिड़ो हे जान मुर्क अहिड़ी पेशानी चमकदार के ॾिठी अथई अहिड़ो अमो नूर वारो पंहिंजो ॾिठो अथई अहिड़ो हुस्न वारो चेहरो पंहिंजो ॾिठो अथई जो उमिरि गुज़री वञे 60 सालनि जी उमिरि में हुस्न मोकिले ॾींदो आहे दिल पर जो हुस्न पियो वधे चओ ज़ोर सां सुभान अल्लाह मदीने वारे साईं जे लाइ चवीं त महबूब सां जहिड़ा को गुस्ताखी करे त महबूब जे उन गुस्ताखनि जे लाइ तूं थी खड़ो थो थी ऐं चवीं थो त साईं मुंहिंजा इहो हक़ ते महबूब जा आशिक़ न हक़ ते इहे जुनूनी आहिनि इहे इंतहा पसंद आहिनि मदीने वारे साईं जा आशिक़ इहे साईं मुंहिंजा ग़लति रस्ते ते आहिनि क़त्ल करण वारा आहिनि यादि रखो हर ॻाल्हि बर्दाश्त थी सघे थी मुहम्मद मुस्तफ़ा जी गुस्ताखी बर्दाश्त कोन थी सिंध जो शूर गॾु कयो आहे उमरकोट में गॾु थियासीं असां सिंध जो शूर जमा कयो आहे एतिरा माण्हू जेतिरा तो उमरकोट में जमा कया हुया न एतिरा फज़लाबाद शरीफ मातरी में मुंहिंजे मुर्शिद महबूब इलाही जे उर्स में चङा ई वॾा लख पाइण वारा गॾु थिया हक़ शेर तव्हांजी औकात इहा आहे तव्हांजी हैसियत इहा आहे त भाइयो था सिंध मदीने वाले साईं जी सिंध मदीने वाले जे आशिक़ जी सिंध ये सिंध नुआरी जे लाल मखदूम मोहम्मद ज़मा सुल्तान औलिया जी सिंध ये सिंध रोज़े धरी रहबर जी सिंध ये लतीफ़ जी ये भिखाई जी ये कलंदर जी ये सच्चर जी सिंध ये सिंध दुनिया वाले चौर जी सिंध ये सिंध मशहूर वाले साईं जी सिंध ये सिंध मुझे मुर्शिद महबूब इलाही जी सिंध
सैयदा सैयद वजीरा चवे तो मां भीलो जहां कोली जहां अरे तो थे कोली थी वनी मेघवार थी वनी हनुमान की पूजा कर सीता राम कृष्ण की पूजा कर वनी काली देवी जे आदो वनी सिर झुका जको वणे नो वनी कारो मुंह करे पर मोहम्मद मुस्तफा जे गुलामन सां न पावे उन पलीत कब्र ते वञी बि मोहम्मद करीम जे गुस्ताखनि खे उन्हनि खे फेका वञी पेश कर इहा तसव्वुफ त इहो आहे जो सीनो मदीने वारे जी मोहब्बत में भरियल हुजे सचो सूफ़ी ॾिसणो अथई ओ सिंध वारा सचो सूफ़ी ॾिसणो अथई त हे जवान वेठो सूफ़ियुनि जी जमात ॾिसणी अथई चवी थो त असां सूफ़ी आहियूं सिंध सूफ़ियुनि जी आहे सिंध सूफ़ियुनि जी आहे उहे तमाम हे सूफ़ी अथई जेके महबूब इलाही जे प्यारे हम किसी को छेड़ते नहीं फरमाया तो हम किसी को छेड़ते नहीं हाँ हम किसी को छेड़ते नहीं और जो छेड़ता है उसे छोड़ते नहीं नमाज पढ़े कौन दीन ते अमल करे कौन डाकी लख कौन मथे चक्कर को लभे कौन दीन जी ॻाल्हि कर त चिड़ियो वञे असां सूफ़ी आहियूं सही असां तसव्वुफ जा साहिब आहियूं मुंहिंजे मुर्शिद दिलबर से फरमायो चए पियो त इश्क शर में नाहे दाखिल मोगा मुंडा मथो न मारियो पियो चवे शेर मुझे मुर्शिद दिलबर साईं फरमायो इश्क शरह का नहीं धार इश्क शरह का नहीं धार जाहिल सूफी लखन मार जाहिल सूफी लखन मार जाहिल सूफी लखन मार है इश्क शरह का नहीं धार दुश्मन सा प्यारा सूफी हुआ जो इहो ऐलान करे त मदनीअ जो दरकेर छॾींदो अरबीअ जो दरकेर छॾींदो सहंदो सूरह हज़ारो यार सहंदो सूरह हज़ारो यार मदनीअ जो दरकेर छॾींदो सिर जी सेक बिलावल हलंदो अला जवाब जो बिलाल सुनो चवे नबी जे नाले ते सिर ॾींदो फैज़ाबाद में सिर जी सेक बिलावल हलंदो हो किरदा कंधा हज़ारो यार किरदा कंधा हज़ारो यार किरदा मुझे मुर्शिद ने फरमाया दिलबर से फरमाया तो मदीने वाले जे नाले ते सिर ॾिन हे कुल्हन दे कंध पारा जे यार जे नाले ते सिर कुर्बान थियो हिकु छा लख जानियूं हुजूं हर करने वारे सां सिर कुर्बान सिर जी सेन बिलावल हूंदो किरंदा कंध हज़ारो यार किरंदा कंध हज़ारो यार प्यारो
जो मुझे किती वेळ कुछ कुछ अफसोस को मौलवी दिया जके आखिर में समाइन भाई वली दानिशवर दी इन लिबरल एंड लाती चाहे ये कठोर वली ने है आई जो ना आलिम हूं आई संजा सिंध जो सूर कबूल करने वाला हूं ना जालिम सुन्नी शियो न थोड़े से हियर वहाबी देवबंदी बरेलवी न थोड़े से इस्माइल हानिया सुन्नी हुयो यो कोन थे सुन्नी आ तुम कयो गयो शहीद कयो गयो हसन नसरुल्लाह चयो गयो तो मुस्लिम ना सुन्नी शियो इन जे करे कोन मारियो गयो याद रखो अॼु इसराइल अॼु अमेरिका यकजान थी मुसलमान में या तो फितना पैदा था या तो मुसलमान के कुल भगवान याद रखो असा इसराइल उनके ए पैगाम थाडू व मकर अल्लाह अल्लाह खैरुल माकिरीन मोहम्मद जा गुलाम थियान तुझो नालो कौन बचलो अल्लाह ताला असन मोहब्बत सलामत रखे मदीने वाले जे इश्क में जियारे अल्लाह करे जदे सिरी मां साह निकरे मुर्शिद फैज वाली निगाह पहुंचे ऐं ज़बान मदीने वाले जे इश्क जो तरानो पढ़ंदे पढ़ंदे कब्र में हाय वेहो सभी वेहो सुभान अल्लाह अबा आखिरी मुर्शिद जो फैज तो वठंदा वञो ज़बानी फैज सीना दर सीना फैज मिलंदो हे मुंहिंजे मुर्शिदनि जो कलमी फैज आहे चओ सुभान अल्लाह तो बात पढ़ देंगे हे मुझे मुर्शिदन जो कलमी फैज चओ सुभान अल्लाह ये जो फकीर मिठल है कभी स्टेज ते इन बोली में ॻाल्हाए थो याद रखो यो मिठल